हक़ मौजूद नमस्ते सलाम। पाण अॼु सते ॾींहुं भी मौजूद आहियूं सखर बबरलो बाईपास ते लॻल धरणे में। इलाही मंज़र आहिनि सखर बबरलो बाईपास धरणे जा, जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में सिंधु धरती सां प्यारु कंदड़, सिंधु दरिया सां प्यारु कंदड़ हिन धरणे में माण्हू मौजूद आहिनि। मां सभिनी जेके बि हिन धरणे में नौजवान शागिर्द, असांजूं अदियूं, असांजूं भेनरियूं, वुकला भाइर, क़ौमी कारकुन जेके भी मौजूद इन धरणे में, मां उन्हनि खे सभिनी खे सलाम पेश थो कयां त एतिरी गर्मीअ में हिन पंहिंजी सिंधु धरतीअ सां, पंहिंजे दरिया सां, पंहिंजी सिंधु धरतीअ सां, पंहिंजे दरिया सां वफ़ा जे ख़ातिर हिन धरणे में मौजूद आहिनि। मां सभिनी खे सलाम पेश थो कयां। धरणे जा इलाही मंज़र आहिनि। प्यारो नईं भी मौजूद आहे धरणे में। असांजा वकील भाइर भी मौजूद आहिनि। जी सर, छा चवंदो तव्हां सखर बबरलो बाईपास ते हिन लॻल अॼु सते ॾींहं वारे धरणे में मौजूद आहियो, छा फीलिंग आहे, छा चवंदो, कहिड़ो पैगाम ॾींदव? असां इहो चवंदासीं इंशाअल्लाह इनकलाब आणींदासीं, इंशाअल्लाह जेको नोटिफिकेशन आहे इहो वापसि वठंदासीं। असां जेके छकेनल कढनि था असां इहो हर कंहिं क़बूल न कंदासीं। असां पंहिंजी क़ौम सां गॾु आहियूं, क़ौम सां गॾु आहे, असां बिल्कुलु हिनखे रिजेक्ट था कयूं ऐं इंशाअल्लाह इनकलाब आणींदासीं। शाम ताईं इंशाअल्लाह ताला असांजे हक़ में फ़ैसिलो ईंदो। इहे जेके छकेना निकिता आहिनि असां बिल्कुलु रिजेक्ट था कयूं। जीए सिंध शाम ताईं सुठो फ़ैसिलो ईंदो, इहो चवणु आहे असांजे वकील भाइरनि जो। खिदमत ख़ल्क़ भी जारी आहे। जेके हिन धरणे में शामिल माण्हुनि जी खिदमत करे रहिया आहिनि, उन्हनि खे पाणी पीआरे रहिया आहिनि। ॻाल्हाईंदासीं कंहिं दोस्त सां। साईं, तव्हां अॼु सते ॾींहं हिन धरणे में मौजूदु आहे जेको सखर बबरलो बाईपास ते लॻल आहे, ऐं हिन धरणे में मौजूदु माण्हुनि जी खिदमत करे रहिया, उन्हनि खे पाणी पीआरे रहिया हुआ, तव्हांखे छा फील थी रहियो आहे? साईं, जसो के असांजे ॿाहिरि वकीलनि खे वॾी महिनत कई, जाको असां उनजी ख़िदमत कयूं। जेतिरो पहुचे असां ख़िदमत कंदा, जेतिरा ॾींहं धरणो छो न हुजे। जेतिरा ॾींहं बि धरणो हलंदो ओतिरा ॾींहं ख़िदमत कंदासीं। सलाम साईं। ही दिलि जी फीलिंग आहे, ही वीचार आहिनि माण्हुनि जा। पाण अॼु सते ॾींहं बि हिन धरणे में मौजूदु आहियूं, जिते पाणीअ जूं कैंपूं लॻल आहिनि। ही पाणी आहे, हेॾां ही शरबत आहे धरणे जे लाइ। असांजो इहो ई मुतालबो आहे वफ़ाक़ खे त केनालनि जो नोटिफिकेशन कढी इहो केनाल ठाहिण जो मुतालबो वापसि कयो वञे। भाईजान, अॼु सतो ॾींहुं थी वियो आहे हिन धरणे खे। वकील भाइर, सिविल सोसाइटी, शागिर्द, न्याणियूं, अदियूं, भेनरियूं सभु हिन धरणे में शामिल आहिनि। एतिरी गर्मी आहे ऐं तव्हां हिन एतिरी गर्मीअ में तव्हांखे जस हुजे जो तव्हां हिन धरणे में मौजूदु माण्हुनि खे शरबत बि पीआरियो था, पाणी बि पीआरियो था। कहिड़ी फीलिंग थी अचे तव्हांखे अंदरां? साईं, असांखे हिते ही ड्यूटी ॾींदे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे। ही केतिरी बि गर्मी आहे, असांखे हितां जे रवासियुनि खे क़ौमी सलाम आहे जो हू पंहिंजी धरतीअ ख़ातिर, पंहिंजे दरिया ख़ातिर हिकिड़ी जिदोजहद में शरीक थिया आहिनि, शामिल थिया आहिनि ऐं पंहिंजे सिंधु धरतीअ तां, पंहिंजे सिंधूअ तां थञ मल्हाए रहिया आहिनि। सो इन्हनि खे बबरलो वासियुनि खे सलाम पेश कजे थो।
इहो असांजे शिकारपुर जो सीनियर साहब ही जावेद रावजो साहब। हिन धरणे में जेतिरा बि माण्हू मौजूदु आहिनि मां उन्हनि खे सलाम पेश कंदुसि। ही लाइव मंज़र आहिनि सखर बबरलो बाईपास ते लॻल धरणे जा, जंहिंमें हर रंग नस्ल ऐं हर मज़हब जो माण्हू मौजूदु आहे। पाण बि मौजूदु आहियूं। हीउ धरणो अॼु 7 ॾींहं में दाख़िल थी चुको आहे। एतिरी गर्मीअ में ही माण्हू जेके आहिनि इहे पंहिंजे सिंधु दरिया सां ऐं सिंध धरती सां पाण मल्हाए रहिया आहिनि। हिननि खे जस हुजे। कोशिश करनि पिया। इहा हिननि जो नोटिफिकेशन नामंज़ूरी जो जेसिताईं असांखे पेश न कंदा ऐं असीं एसिताईं धरणे था कोन उताईं असां मीरपुर ख़ासि बार डिविज़नल कफन बधियो हिते वेठी आहे, असीं कोन उथंदासीं एसिताईं। ऐं वरी आया आला क़यादत असांजी मौजूदु आहे, उहा इहा करे पई ऐं उनखां पोइ जेका हुनजो राय अमल ॿियो हूंदो असीं उन सां गॾु हलंदासीं। वकील भाइरनि खे सलाम हुजे जेके अॼु 7 ॾींहं बि पंहिंजी धरती सां पंहिंजे सिंधु दरिया सां मल्हाए रहिया आहिनि। सलाम हुजे हिन सॼी संगत खे। बाबा सलाम।